अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नालो छा थी? उसामा। पाण केरु मरी बलोच। किथे वेठो आहीं? दरिया खान मरी। हींअर मौसम कहिड़ी आहे? गर्मी आहे सी आहे? गर्मी बि आहे सी बि आहे विचोली मौसम आहे। ही छो पाए? ही विचोली हिन मौसम तंहिंजे करे पोएं असुर में सीधो थिए। अच्छा पोइ असुर में सीधो थिए। हींअर कहिड़ो टाइम आहे? हींअर त आहे मगरिब जो टाइम, सिगलाइण जो टाइम। छा कंदो आहीं? मां बसि ईअं स्टडी कंदा हुआसीं, बसि हाणे छॾे ॾींदुमि। हुनार अब मेरा बिज़नेस लग गया है, माल चराते हैं। हाणे माल थो चारी? हा। घणो माल थो चारी? माल थोरो आहे मिड़ई 8-10 पैरू आहिनि। हिते कीअं आहे? हितां आयासीं क़ाइदे जमियत हज़रत मौलाना फज़ल रहमान उन जे हुकुम ते लब्बैक चई करे माल मता के पासे ते छॾे ॾिनोसीं। पासे ते कीअं माना? माना हाली फ़िलहाल तव्हां वञी वणनि वणनि चरो बाबा। माल घणो छॾियो आहीं? इहो 8-10 पैरू। पोइ हिते माना छा तोखे हिते कहिड़ो फ़ाइदो मिलंदो? हिते साईं मूंखे फ़ाइदो मिले न मिले मुंहिंजे क़ाइद खे फ़ाइदो मिलंदो, माना मूंखे मिलंदो। क़ाइद कहिड़ो? क़ाइद हज़रत मौलाना फज़ल रहमान। उन इश्क में आहीं? उन इश्क में जे साईं तोसां मिले त केतिरी ख़ुशी थींदी? हल मां चवंदो दिलि फाटी न पए किथे। अला अला एतिरी सिक थी? एतिरी सिक। शादी कई थी? शादी न। छो? शादी नंढो आहियां। नंढड़ो जी न नंढड़ो किथे आहे वॾो। पर घणा पढ़ी जी? पढ़ी इंटर कई आहे। जी हा। अच्छा हिते हिते छा जो जलसो आहे? हिते जलसो आहे मुफ्ती महमूद कॉन्फ्रेंस कई वेंदी मौलाना जे तरफ़ां। लाए अमल तय कयो वेंदो अॻिते छा करणु घुरिजे हिन हुकूमत जे ख़िलाफ़। जी हा। तोखे हुकूमत वणे थी? न न न न न कहिड़ो कहिड़ो कोन थो वणे? हुकूमत में सभई कोन था वणनि यार। शहबाज शरीफ वणे थो? न न न न इन खे बूट पॉलिश खे केरु वणंदो? नवाज़ शरीफ वणे थो? नवाज़ शरीफ पोइ बि चङो हो। मरियम नवाज़ वणे थी? न न मरियम नवाज़ नथी वणे। माई आहे न भागा। हा माई त आहे पर छा कयूं सुको हाणे? कोन थी वणे? न न मौलाना फज़ल रहमान जी मोहब्बत मां आहियां असांखे छा कंदा? ॾिस न। हा जी तुंहिंजो सिर्फ़ु मौलाना का इश्क आहे न? मौलाना ना क़ाइदे सिंध हज़रत मौलाना राशिद महमूद सुमरो साहिबु उन्हनि सां इश्क आहे, पर मौलाना जी निस्बत सां हुननि जी मोहबत आहे, पर मौलाना जी निस्बत घणी आहे। अच्छा अलामा जी अलामा मौलाना मोहम्मद राशिद सुमरो साहिब केतिरी दिलि आहे तुंहिंजी? उन सां थोरी घटि, मौलाना सां वधीक? मौलाना सां वधीक। अॼु उन जे इश्क में आहियां। उन जे इश्क में माल बाल छॾे सभु? माल बाल हर शइ छॾे करे आया आहियूं। नारो हण। नारे तकबीर, नारे तकबीर, नारे तकबीर। अॼु तव्हां सां मुलाक़ात थी वई, दिलि में ख़्वाहिश हुई आहे त कंहिं न कंहिं यूट्यूबर खे ॾिबो इंटरव्यू, पोइ अॼु तव्हां कुदरती मिली वियो, पोइ वरी हिन करे सोचियोसीं हाणे फेसबुक ते ॾिसंदासीं न असांजो अचे बि थो या न। इंशाल्लाह 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 अल्लाह ख़ैर करे। थैंक यू। पाकिस्तान में खोड़ लीडर तोखे कहिड़ो लीडर पसंदि आहे? पाकिस्तान में सभु लीडर आहिनि, जेकॾहिं तारीख़ में सभ खां पहिरियों लीडर अज़ीम लीडर ॾिसो वञे त मौलाना फज़ल रहमान आहे। ॿियो नंबर में त अॼु जेको जलसो आहे, जलसे जो हिकु इनक़ाद आहे, उहो हज़रत मौलाना मुफ्ती महमूद हुनजो अक़ीदत पेश करणु आया आहियूं त जमियत उलमा इस्लाम जो फ़र्ज़न हज़रत मौलाना फज़ल रहमान जे दिलि जे गहराइनि सां अचनि त मुबारक कयूंसि था। हुन खां पोइ क़ाइद सिंध अलामा राशिद महमूद जी खे अक़ीदत पेश कयूंसि था, छो एतिरी सिंध जे लाइ बि लड़े थो, ग़रीब मिसकीननि सभिनीनि जे लाइ लड़े थो, एतिरो क़दुरु पंहिंजी जान ते खेॾी करे मस्जिद मंदिर से ऐं हर इंसान ख़लक़ जी ख़िदमत करे थो। हुनजी मोहबत जे करे असां में इहो जज़्बो पैदा थियो आहे। इंशाअल्लाह देसीं ताईं इहो जान हूंदी। असें क़ाइदे सिंध अलामा राशिद महमूद सुमरे सां हर दम। घणो पढ़ियल आहियो तव्हां? पढ़ियल स्कूल न आहे, पढ़ियल मदरसो पढ़ियल आहियां थोरो। अच्छा जी। ख़त्म नबूवत जी ख़बर आहे? ख़त्म नबूवत जी ख़बर आहे? ख़त्म नबूवत छा आहे? ख़त्म नबूवत हिकिड़ो असांजो अक़ीदो ऐं ईमान आहे। हुनजे करे असांजे अक़ीदे ईमान खे कोई छेड़ियो नथो सघे। मुस्लमान जेकॾहिं छेड़ींदो पोइ हुन सां घटि न थींदी, वधाई वेंदी पर घटि न थींदी। छा आहे ख़त्म नबूवत? असांजो ईमान आहे, असांजे ईमान जो हिस्सो आहे। हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कलमो पढ़ियो आहे, हुन जे उम्मत में असीं ईमान जे करे उन जज़्बे जे करे हुन ख़त्म नबूवत आख़िरी नबी आहे, त हुन खां पोइ को बि नबी अचण वारो न आहे। हीअ झूठा कादियानी कुत्ता काफ़र दलाल अमेरिका जा हीअ सभु कूड़ा आहिनि। जेकॾहिं आख़िरी इनामदार अन ख़ातमुन नबी ला नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे, उनखां बैदि कोई नबी न अचिणो आहे, न को साहबी न अचिणो आहे। हुन खां पोइ जेकॾहिं नबी
दीन ऐं इस्लाम जी चौकीदारी कंदा त उलमा वरस अंबिया इहो उलमा इकराम कंदा ॿियो नथो केरु करे सघे जट जाइल कॾहिं ज़रदारी नवाज़ शरीफ़ इमरान ख़ान इन्हनि जहिड़ा कॾहिं कोन इहो सोचियो पाकिस्तान में अची करे असीं इहो कमु कयूं था लेकिन कान पाकिस्तान में अची करे अंग्रेज़ जी चापलूसी करे सभु करनि था हुक्मरान सभु करनि था को अहिड़ो लायल न आहे जेकॾहिं ॾिसो वञे त हज़रत क़ाइद मौलाना फज़लुर रहमान अकेलो आहे जेको 75 साल में पहिरियों चकर इहो एंट्री ॾिनी सुप्रीम कोर्ट जे अंदरि ॾिनी हू सभु पंहिंजनि केसनि में विया करप्शन में विया को कंहिं में विया सभिनी जा अवाम जा पैसा खाधा हुन खां पोइ जेकॾहिं जमियत उलमा इस्लाम जे क़ाइद वियो आहे सुप्रीम कोर्ट उहो ख़ाली हिकिड़े मक़सद ऐं मतिलब जे लाइ वियो आहे हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं ख़त्म नबूअत जी चौकीदारी जे लाइ वियो आहे इंशाअल्लाह जेसीं ताईं जान में दम हूंदो त हुन सां वफ़ा हर आख़िरी खून जे कतरे ताईं कंदा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नालो छा अथई? सरफराज बंगलानी। किथां खां आहीं? सूबी बगीर मां। हाँ या हिते कीअं आहीं? हिते साईं जमियत उलमा साईं फज़लुर रहमान जो असांजो सॾु थियो तॾहिं गॾु थिया आहियूं। उन ते कॾहिं सॾु कयो? इहो साईं आयो 14 तारीख़ 7 तारीख़ ते साईं आयो साईं राशिद मोहम्मद सुमूर आयो तॾहिं साईं राशिद मोहम्मद सुमूर आयो न तॾहिं हुन चयो उन चयो न तूं बि चयो साईं मौलाना फज़लुर रहमान साहिबु सॾु कयो। फज़लुर रहमान सॾु कयो तोखे कई? मूंखे कोन कई। तूं बि चई? ईअं मेरी ॻाल्हि कई हा ईअं ॻाल्हि कई अथई हिनखे। अच्छा छा जो जलसो आहे? ये मुफ्ती महमूद कॉन्फ्रेंस है। हाँ जी कैमरे सामने जी अच्छा है मुफ्ती महमूद कॉन्फ्रेंस है। हाँ जी हाँ ये छा जे करे लॻाई ईंदी आहे कान ते? ये नबी पाक जी शान जे करे ताजदार में ख़त्म जीअं इस्लाम जा दुश्मनी अॼुकल्ह वधी आहिनि कादियानी हद खां मथे वधी आहे उन जे ख़िलाफ़ आवाज़ बुलंद करण लाइ हिकु थिया आहियूं सभु हिते ये ख़बर त पए इस्लाम जी दुश्मनी खे असीं हिकु ई वञा का। अच्छा कादियानी माना छा आहिनि? कादियानी नबी पाक जा दुश्मन आहिनि हू चवंदा हुज़ूर पाक सल्लम न आहे असीं चवंदा आहिनि काफ़र आहिनि। काफ़र आहिनि हा काफ़र खां ई मथे आहिनि। जी हा आराम तोखे घणी नफ़रत आहे कादियान में? अधु खां मथे। अॼु भला हिते आयो हुई ख़र्च वर्च थियो हूंदो कंहिं कयो आहे? तूं पाण कयो आहे? न असां कोन कयो ॻाल्हि केरु वठी आयो अथई? असीं पंहिंजे पेट्रोल ते आया बाक़ी हिते हिननि ख़र्च इहो पाण कयो असीं त पंहिंजे ख़र्च ते आहियूं हिते हिननि पेट्रोल पाण ख़र्च कयो न तो पंहिंजो ख़र्च पाण मुंहिंजो घर हिते आहिनि पाकल में आराम सां। अच्छा त वेझो वेठो हा ॿियनि जलसनि में ईंदो हा ॿियनि जलसनि में ईंदो न शादी कई अथई? न अञा उमिरि कोन्हे 19 साल मूंखां वॾो हुई कदम केरु ॾिए ई नथो छा करूं कदम त मूंखां वॾो हुई। उहो त आहे बिल्कुलु घणो पढ़ियल हुई? यूनिवर्सिटी में आहियां। पोइ शादी जो शौक़ु अथई? अञा कोन्हे।